ओम शांति। हाणे सब बाबा की यात्रा करो। महात्मा द्रौपदी जी से देखिए निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की बुधाए शुरू। ओम शांति। अजय मिठे मिठे श्री बाबा ब्रह्मा के तन द्वारा चवंदा मीठे मीठे भारत बाबा चवंदा की हाणे मां तव्हांखे परम पिता परमात्मा असांखे नई दुनिया जे लाइ नई ॻाल्हियूं ॿुधाइण आहे। परमात्मा चवंदा कि मां तव्हांखे नयो ज्ञान ॾियण आयो आहियां। ये परमात्मा जो ज्ञान ॿियो कोई भी न ॾेई सघंदो। दुनिया में कोई भी आत्मा ये न चई सकती आहे कि तव्हां खुद खे आत्मा समझो, मूंखे परम पिता परमात्मा पंहिंजो पीउ समझो। कोई भी चईंदो असांखे दुनिया में कोई भी न चई सघंदो आहे। तो दुनिया में एॾा सारा माण्हू आहिनि, लेकिन कॾहिं कंहिं चयो असांखे खुद खे आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में यादि करो। परमात्मा ही चई सकदा आहिनि। परम पिता परमात्मा ही चईंदा आहिनि ये जीव जी आत्मायूं खुद खे आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में यादि करो। मां तव्हांजी आत्माउनि जो पीउ आहियां। बाक़ी सब देहधारी गुरु संत सन्यासी छा चईंदा आहिनि? भगवान खे यादि करो। कॾहिं भी केरु ईअं न चईंदो कि मां भगवान आहियां, मूंखे यादि करो। माण्हू चईंदा आहिनि कि शिवोहम, मां ही शिव आहियां, आत्मा तो परमात्मा आहे। इन जो अर्थ आहे कि मतलब वो खुद खे भी भगवान चवंदा असां ही भगवान आहियूं। लेकिन कोई ईअं न चई सघंदो कि मां परम पिता परमात्मा आहियां, मां विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ आहियां। हीअं त कोई भी न थी सघंदो आहे सिवाय परमात्मा जी। परमात्मा हिकु ही बार हिन सृष्टि ते अची करे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। कंहिंखे? आत्माउनि खे। चईंदा आहिनि हे जीव जी आत्मा खुद खे आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में यादि करो। मथे परम धाम में मां मथे जो रहण वारो। दुनिया में कोई कॾहिं चईंदो कि मां मथे रहंदो आहियां, मूंखे मथे यादि करो। माण्हू चईंदा कि तव्हां त हेठि रहंदा आहियो, पोइ तव्हांखे मथे कीअं यादि करो? पर ये परम पिता परमात्मा चईंदा आहिनि कि मां त मथां जो रहण वारो आहियां। तव्हां भगवान खे चईंदा आहियो कि भगवान मथे रहंदो आहे। त हिकु परम पिता परमात्मा ही चई सघंदा आहिनि कि मूंखे यादि करणो आहे त मथे यादि करो। ऐं मां अशरीरी अजन्मो आहियां। दुनिया में कोई चई सघंदो? कहिड़ो भी गुरु संत सन्यासी चईंदो मां अजन्मो आहियां, अशरीरी आहियां? तव्हां चईंदो तव्हांखे त शरीर आहे, तव्हांजो त नाम रूप भी आहे। जॾहिं भगवान जे लाइ चवनि था कि भगवान नाम रूप खां न्यारो आहे, त मनुष्य त भगवान थी न सघे न। जॾहिं भगवान जो कोई नाम रूप न आहे त एॾा रूप जो तव्हां घर में रखी वेठा आहियो त ग़लति आहे न। त परमात्मा जो कोई शारीरिक रूप न आहे। ऐं परमात्मा खे यादि करण जे लाइ, उन खां शक्ति वठण लाइ असांखे भगवान खे मथे ई यादि करणो पवंदो आहे। परम पिता परमात्मा खे असांखे खुद खे आत्मा समझी मथे ई यादि करणो पवंदो आहे। तॾहिं असांजा दुख दूर थींदा, तॾहिं असां में शक्ति ईंदी। छो जो शक्ति कंहिंखे खपे? आत्मा खे खपे न, शरीर खे थोड़ी खपे। शरीर खे त खाइण लाइ खाई करे, रोटी खाई करे शक्ति मिलदी आहे। लेकिन आत्मा खे शक्ति खपे त आत्मा जो रूप निराकार, त निराकार रूप में परमात्मा खे यादि करणो पवंदो, तॾहिं त आत्मा में शक्ति ईंदी न। ऐं आत्मा मथां जी रहण वारी आहे, आत्मा जो पीउ भी मथे रहंदो आहे। त मथे ई भगवान खे यादि करणो पवंदो, तॾहिं त शक्ति मिलंदी। अॼु माण्हू खे शक्ति छो न आहे? एॾी संतोषी देवी, एॾी देवियुनि जी, एॾी गुरुअनि जी, एॾी देवताउनि जी भक्ति कंदे हुए भी, उन्हनि जे नाम जा व्रत जप तीर्थ कंदे हुए भी
आत्मायूं चवनि थियूं हिन दुनिया में माण्हू चवनि था कि असां में शक्ति न आहे, असां में सहन शक्ति न आहे, असां में सम्झ न आहे, मूंखां नथो पुॼे, मूंखां हाणे इहे सभु नथो संभले। छोकी आत्माउनि में शक्ति न आहे। त बाबा चवनि था आत्माउनि में शक्ति कीअं ईंदी? परमपिता परमात्मा खे यादि करण सां ई शक्ति मिलदी आहे। परमात्मा के सिवाय भी कोई भी असांखे शक्ति न ॾेई सघंदो आहे। छोकी आत्मा जो पी ही परमात्मा जी कोई देहधारी थोड़ी आहे। हर गुरु संत सन्यासी भी भगवान खे यादि करे असांखे शक्ति वठी ॾींदा आहिनि न उन्हनि खां। त असांखे सम्झणो खपे कि परमात्मा परमधाम में रहण वारो आहे। असांखे हुननि खां शक्ति कीअं मिलंदी? जॾहिं असां हुनखे यादि कंदासीं। तव्हां भले ही कृष्ण जो रूप ॾिसो, लेकिन कृष्ण जे रूप में कृष्ण भगवान न आहे। तव्हां चओ चलो भगवान मूंखे इन ही रूप में शक्ति ॾे, लेकिन कृष्ण के भगवान न समझो। जीअं ॾिसो वॾा भाउ भेण हूंदा आहिनि न, कई बार माउ पीउ शरीर छॾे छॾंदा आहिनि, त वॾा भाउ भेण नंढनि खे पालना ॾींदा आहिनि। लेकिन वॾे भाउ भेणनि वटि पैसो कंहिंजो आहे? सम्झो माउ पीउ वॾे भाउ भेणनि खे पैसो ॾेई वञे कि हिननि खे संभालजो, त वॾा भाउ भेण नंढनि भाउ भेणनि खे संभालंदा, लेकिन पैसो कंहिंजो आहे? पीउ जो आहे न। वो चईंदा न असां पंहिंजे पीउ जो ई था खाऊं, भले इहे असांजी पालना करनि था, लेकिन खाऊं त असां पंहिंजे पीउ जो था न। त उहे ई गुरु संत सन्यासी देहधारी जो भी माण्हू आहे न, इहे वॾा भाउ भेण आहिनि असांजा। ये कोई भगवान न आहे। ये परमात्मा खां असांखे शक्ति वठी करे ऐं असांखे ॾींदा आहिनि। छो जे तव्हां गृहस्थी में फसियल आहियो, तव्हां चईंदसि त घर गृहस्थी संभालो या भगवान खे यादि करे शक्ति वठो। ऐं भगवान खां शक्ति वठण लाइ पवित्र जरूर रहणो आहे। पवित्र रहण जे बिना परमात्मा खां शक्ति न वठी सघंदा आहियूं असां। त असांजो पीउ केरु आहे? परम पिता परमात्मा। वो त चए थो तव्हां घर गृहस्थी में रही करे पवित्र रही करे मूंखे यादि करे मूंखां शक्ति वठो डायरेक्ट, तव्हांखे कंहिं वटि वञण जी दरकार न आहे। लेकिन गृहस्थी माण्हू चवनि था असां पवित्र कीअं रहूं? असां पवित्र न रही सघंदा आहियूं। परमात्मा चए थो विकारनि खे छॾो, बुराइनि खे छॾो, हिक ॿिए जी निंदा ग्लानी करण छॾो, हिक ॿिए जे बारे में बुरो सोचण छॾो। पर माण्हू चवनि था न असां त कीअं करूं? माण्हू पंहिंजे विकारनि खे छॾे ई नथो सघे। चए थो न क्रोध त ज़रूरी आहे, लोभ त ज़रूरी आहे, मोह त ज़रूरी आहे। हाणे इहे अहिड़ा कम कंदी त माण्हुनि खे ॿुधाइण बि ज़रूरी आहे। भई हिकु इंफॉर्मेशन ॾियण अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन 3-4 ॻाल्हियूं मिलाए करे हिक ॿिए खे ॿुधाइण उहो त ग़लति आहे न, उहो त ग्लानी थी वई न। त माण्हू चवनि था न इहे ज़रूरी आहे, छा करूं? न त अॼु माण्हुनि खे हिक ॿिए सां मिलंदा छा ॻाल्हियूं करूं उहो ई न सम्झ में ईंदो। कंहिंखे चओ न अहिड़ी ॻाल्हियूं न करो त चईंदा छा ॻाल्हियूं करो। कंहिंखे चओ भई हिक ॿिए खे चिड़ायो न, हीअं न ॻाल्हायो, त चईंदा कीअं ॻाल्हायूं। मतिलबु माण्हुनि खे सुख शांति ख़ुशी सां रहण ई नथो अचे, ॻाल्हाइण ई नथो अचे। हाणे चईंदा न थोरो त चिड़ायूं, हाणे साम्हूं वारो चिड़े थो, हुनखां सहन नथो थिए, हुनखे बुरो थो लॻे ऐं तव्हांखे पंहिंजी चिड़ाइण जी लॻी आहे, त चईंदा कीअं रहूं घर में? पोइ त कोई कंहिंसां ॻाल्हाए ई न, चिड़ाए करे हिक ॿिए खे लड़ाए। के माण्हू हिक ॿिए खे ईअं बि कंदा आहिनि, लड़ाईंदा बि आहिनि, भई ठीकु आहे लड़नि त असां थोरो मज़ो वठूं। त बाबा चवनि था कि परमात्मा चए थो इहे सभु छॾो। त चईंदा कीअं छॾो? न त सॼो ॾींहुं छा करूं? परमात्मा चए थो ये टीवियूं सीरियल पिक्चर छॾो, उल्टो सुल्टो खाइण पीअण छॾो। त चईंदा ये कीअं छॾूं? ये कीअं छॾूं? त पोइ परमात्मा खां शक्ति बि कीअं मिलंदी?
त परमात्मा चवनि था कि आत्माउनि खे शक्ति ॾियण लाइ मां आयो आहियां, मूं वटि शक्ति आहे, लेकिन मूंखां शक्ति वठण लाइ तव्हांखे पवित्र रहणो पवंदो। मन वचन कर्म शुद्ध, पंहिंजे मन में सुठी ॻाल्हियूं, वाचा सुठी, कर्मणा सुठी, विकार बुराइयुनि सां मुक्त थियो। माण्हू पंहिंजे घर साफ़ था करनि, लेकिन असली स्वच्छता त इहे करणी खपे। रोज पंहिंजे मन खे साफ़ करो, रोज पंहिंजी बुद्धि खे साफ़ करो, रोज पंहिंजे संस्कारनि खे साफ़ करो। तो ये रोज साफ़ कंदे कंदे न असांजी आत्मा हिकदमि सुठो प्रदान चमकदो सितारो थी वेंदी, बाप समान। इन रीति आत्मा परमात्मा खे याद करे सब दुख परेशानियुनि सां भी मुक्त थी सकती है, सब विकारन सां भी मुक्त थी सकती है। आत्मा सुख स्वरूप, शांत स्वरूप, खुशी में रह सकती है। बाबा चवंदा सदा शुद्ध फीलिंग में रहो। अॼु माण्हू अशुद्ध फीलिंग में रहे थो न, मां दुखी आहियां, मां परेशान आहियां, मां सुठी न आहियां। कई माण्हू ख़ुद खे चवंदा आहिनि मां त सुठी न आहियां, न मां सुठी मां आहियां, न पीउ आहियां, न भाउ आहियां, न भेण आहियां, न ससु आहियां, मां त ख़राब ई आहियां। ख़ुद खे ई चवंदा आहिनि मां ख़राब आहियां। तो परमात्मा खे चवंदो आहे कि सदा शुद्ध फीलिंग में रहो, कि मां सुठी मां आहियां, सुठी नुंहुं आहियां, सुठी धीउ आहियां, सुठो पुटु आहियां, सुठो फलानो फलानो आहियां, सुठी ज़ाल आहियां। तो बाबा चवनि था हीअं सदा शुद्ध फीलिंग में रहो, ख़ुद खे सदा सुठो सम्झो, सुठो सम्झी सम्झी करे तव्हां सुठा थी वेंदा। ये न तव्हां रोज गलत कम कंदा रहो, सोचो कि मां त सही आहियां। न, असांखे मञणो खपे कि हा मां गलत कम कंदी आहियां, मां अहिड़ा कम कंदी आहियां त मूंखे इन्हनि खे हाणे छॾिणो आहे। इन्हनि खे छो जी कई बार पंहिंजी कमी कमजोरियुनि खे माण्हू सोचे सोचे न सोचो अरे मूं में त एॾी ख़राबी आहे, मां त सुठी आहियां ई न। तो बाबा चवंदा कि हीअं न सोचणो खपे। अगरि तव्हां में कोई ख़राबी आहे, तव्हां में कोई बुराई आहे, त हुनखे सम्झो, हुनखे मञो, परमात्मा खे ॾियो। अॼु खां संकल्प करो कि न मां हिननि सभिनि ॻाल्हियुनि खे छॾे करे हिकु सुठी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां, सदा खुशी खुश में रहण वारी आत्मा आहियां, सदा सुखी आत्मा आहियां। हिन शुद्ध फीलिंग में रहंदा न, लेकिन ओड़ा कर्म भी करो, परमात्मा की याद करे न शुद्ध फीलिंग में रहो, ओड़ा कर्म भी करो, तो तव्हांजे जीवन में ॾाढो परिवर्तन अची वेंदो। फिर परमात्मा चए तो वेठे न खाओ, वेही करे बस खाई पी मौज कयो, उन सां बोझो चढ़ंदो। अॼु ॾिसो कंहिं माण्हू वटि अॼु सुठो पैसो आहे, सुठो घर आहे, हिन पिछले जन्म जो सुठा कर्मनि अनुसार हुनखे हिन जन्म में सुठो जीवन मिलियो आहे, सुठा संबंधी मिलिया आहिनि, सुठा शरीर आहे, सुठो संपत्ति, घर आदि सभु सुठो आहे। ये तो पिछले जन्मनि जे कारण थियो। लेकिन अगरि हुन माण्हू हिन जन्म में अहंकार कई, हिन जन्म में हुन वटि जेको बि सुठो आहे हुन सां हुन ॿियनि जो भलो न कई, ॿियनि जो भलो भी न कई, ॿियनि जो बुरो भी कई, त उहो हिकु करे हिन जीवन में भले उहा उनखे ठीक रीति यूज़ न करे ॿियनि जो मज़ो थो वठे, ॿियनि खे परेशान करे, ॿियनि खे हेठि थो ॾेखारे, लेकिन उनखे अगले जन्म में पोइ छुट्टू करणो पवंदो। समझो तव्हां वटि हिन जन्म में धन संपत्ति आहे, सुठा संबंधी आहिनि, सुठो घर, पढ़ाई आदि सभु सुठो आहे तव्हां वटि, त हिन जन्म में भी तव्हां सभिनि सां सुठो करो। ईअं न असां वटि सुठो आहे त असां ॿियनि सां बुरो करूं, या ॿियनि सां चलो बुरो न भी करो, लेकिन तव्हां समय ते अगरि कंहिंखे मदद खपे त उन्हनि खे मदद ॾियो, उन्हनि जे लाइ फालतू न सोचो। कुझु त सुठो कर्म करणो पवंदो न, ताकि माण्हुनि जी असांखे दुआ मिले। चलो तव्हां सुठो नथा करो, कम से कम उन्हनि जो बुरो त न करो, छोकी हिन सां असांजो हिसाब किताब असां पंहिंजो भविष्य ठाहियूं था। अॼु जेतिरो तव्हां सभिनि खे सुख ॾींदव, ख़ुशी ॾींदव न,
जेतिरो तव्हां तन मन धन सां ॿियनि जी सेवा कंदव, ॿियनि खे सुख ॾींदव, ओतिरो तव्हांजो भविष्य में तव्हांखे सुठो तन, सुठो मन ऐं सुठो धन मिलंदो। ये सब हिसाब किताब आहे, ईअं ई थोड़ी अॼु केरु धनवान आहे ईअं ई थोड़ी आहे, अॼु केरु गरीब आहे उहो ईअं ई थोड़ी आहे, अॼु कंहिंजो संबंधी सुठा आहिनि कंहिंजा न आहिनि उहो ईअं ई थोड़ी आहे। असांजे पिछले जन्मनि जा कर्म आहिनि, भई तव्हां पंहिंजे पिछले जन्मनि में तव्हां पंहिंजे संबंधियुनि सां बुरो करे आया आहियो त हिन जन्म में उहे ई संबंधी तव्हां सां बुरो कंदा, हिन जन्म में तव्हां पंहिंजे संबंधियुनि सां बुरो कंदव। अॼु भले ई तव्हांखे लॻे थो हा भई असांखे वो कुछ भी न कंदा, छा कंदा, तव्हां हुननि जो बुरो कंदा रहो, लेकिन तव्हां पंहिंजो भविष्य था ठाहियो। कल पोइ उहो ई कंहिं न कंहिं नाम रूप में अची करे तव्हांजो बुरो कंदा, त असांखे अहिड़ो हिसाब किताब सां ठाहियो ई छो हिक ॿिए सां न। तव्हां वटि आहे त ॿियनि जो भलो करो, न त ॿियनि जो बुरो बि न करो, ॿियनि जी ग्लानी बि न करो, ॿियनि जी निंदा बि न करो। तव्हांजो छा थो तव्हांजो कोई मतिलबु आहे? तव्हां पंहिंजे घर में आराम सां सुख शांति सां रहो, केरु थो चए मिलो करो, न मिलो, इजाज़त न मिलो, लेकिन कंहिंजो बुरो त न सोचो, कंहिंजो बुरो त न करो। जाने अनजाने थी वेंदो आहे, कंहिंजे लाइ कुछ निकिरी वेंदो आहे, जॾहिं माण्हू वॾा थी वेंदा आहिनि, कंहिं वटि पैसो अची वेंदो आहे न त उन्हनि खे थोरो अहंकार अची वेंदो आहे, थोरो नशो अची वेंदो आहे। पोइ उहा अगरि कंहिंजो संबंधी घटि पैसे वारा हूंदा, घटि हूंदा, त चलो तव्हां उन्हनि जी मदद नथा करो त कम से कम उन्हनि जे लाइ उल्टो सुल्टो सोचियो, ॻाल्हायो त न। छो जी कॾहिं तव्हां वटि अची वञे पतो थोड़ी लॻंदो आहे। कर्मनि जी खती ॾाढी गहरी आहे, ॾाढो हिसाब किताब आहे। अॼु मां पंहिंजे पुट खे वॾो करे शादी कराई, लेकिन उन आत्मा खे शरीर ॾेई करे पाले करे वॾो के गई, मां ई गई न। मतलब हिकु पेड़ सम्झो हिकु वॾो उगाई माता, त हाणे हुन पेड़ मां जो फल निकिरंदा अगरि तव्हां हुन माता खे न ॾींदव, अगर वो ॿार जो कमाए उन सां माउ पीउ जी सेवा न करे त उन ते केतिरो वॾो बोझो आहे। अॼु नुंहुं अगरि चए पंहिंजे पति खे की न हिन ससु खे ईअं छो थो ॾे, ईअं छो थो करे, हीअ सभु असांजो आहे ईअं हूअं, पर हुन पुट उनजे पति खे वॾो के पाले करे कीअं वॾो कई, कमाइण लाइ कीअं ठातई। त ॿारनि जो बि फर्ज़ हूंदो आहे माउ पीउ की संभाल करण लाइ, पुटनि जो त हूंदो ई आहे, छो जी पुटनि खे त उहो ठाहे करे कमाइण लाइ ठाहिनि था त बाबा चए थो। लेकिन अगरि अॼुकल्ह ॾिसो ॿार अगरि माउ पीउ जी संभाल न कंदा, जेको कमाईंदा हुन मां माउ पीउ खे न ॾींदा त उन्हनि खे बि न पचंदो आहे। अॼु हेॾी बीमारी छो आहिनि, अॼु माण्हुनि वटि धन हूंदे में बि सुख छो आहे, छो जी जेको मिले थो उहो सोचनि था असांजे लाइ आहे, असां ई यूज़ कंदासीं, त तव्हां केतिरो बि फर्स्ट क्लास वठो खाओ पीओ तव्हांखे पचंदो ई न, छो जी तव्हांजे हिस्से जो आहे ई न। हिन सृष्टि ते परमात्मा हर हिकु आत्मा जे लाइ जमीन, पाणी, हवा, खाइण पीअण फिक्स आहे। अगरि तव्हां कंहिंखां छीने करे खाईंदव न त तव्हांखे पचंदो ई न। तव्हांखे जेतिरी जमीन, जेतिरी हवा, जेतिरो पाणी, जेतिरो खाइण पीअण, जेतिरी बि सूर्य जी किरणियूं ख़ुशी ख़ुशी सां मिलनि थियूं न उहो तव्हांजी आहे। लेकिन अगरि तव्हां ॿियनि खां छीने करे जॻह वठो था, ॿियनि खां छीने करे खाओ था, ॿियनि खां छीने करे पाणी था पियो, ॿियनि खां छीने करे कुझु बि कर्म करो था न, उहो मतिलबु तव्हांजे नाम जी आहे ई न। मतिलबु तव्हां त सोचो था कि दुनिया में माण्हू सोचंदा आहिनि कि असांजे ॿारनि जी प्रॉपर्टी आहे, ये हिनजी आहे, लेकिन परमात्मा चए थो ये तव्हांजा ॿार न आहिनि, ये त मुंहिंजा ॿार आहिनि। सृष्टि ते जेतिरी बि आत्मायूं आहिनि सभी परमात्मा जा ॿार आहिनि, और सभी आत्माउनि जो हिते आहे न दाणो फिक्स आहे।
जमीन भी फिक्स आहे, पानी भी फिक्स आहे, हवा भी फिक्स आहे। अगर वो चाहे मां हिन खां ज्यादा धूप वठां, किरणियूं वठां, वो वठी न सकदी आहे आत्मा। अगर ज्यादा वठदी त उनखे नुकसान पहुची वेंदो। तो हर एक ॾिसो जीवन में सब परमात्मा जो ॾिसो परमात्मा सभिनि खे वरसो ॾिनो अथई। ऐं हाणे त ॾिसो कोई कुत्तो त गली में तो घुमे, कोई घरनि महलनि में तो घुमे, कोई जानवर के माण्हू सड़कनि ते मारनि था, काथे काथे विदेश में माण्हू ये सांप, मगरमच्छ, कीड़ा मकोड़नि खे पालदा आहिनि, पालदा आहिनि। हिते कुतनि खे पालनि था, लेकिन असांजे घर जे ॿाहिरि कोई अचे त हुनखे भॼायूं, मारूं या हटाए छॾियो न। त इहे बि हुननि खे वरसो केरु ॾिनो? परमात्मा ई ॾिनो अथई न, भॻवान ई सभिनि खे वरसो ॾिनो अथई। अगर तव्हां चाहो कि न हिनखे एतिरो छो मिलियो, मूंखे छो न मिलियो, तव्हांजा कर्म। परमात्मा भी कीअं ॾिनई? भई परमात्मा भी हिकु लॉ ठाहे छॾियईं, भई हिकु ऑटोमेटिक साइकिल ठहियल आहे। भॻवान हिकु ऑटोमेटिक साइकिल ठाहे रखी अथई। तव्हां अॼु कंहिंजे लाइ भलो कंदव, तव्हांखे ओतिरो मिलंदो ई सही। ऐं तव्हां चवंदा हिनखे एतिरो छो मिलियो, मूंखे छो न मिलियो, त ही त ग़लति आहे। हुनखे अगरि सहज मिले थो त उहो हुनजे भाग्य में ई आहे, भले वो तव्हांजो भाउ भेण ई छो न हुजे। अॼु भाउ भेण बि विढ़ंदा आहिनि न, भाउ भेण बि चईंदा आहिनि कि असांखे न ॾिनई, माउ पीउ हिननि खे ॾेई छॾियईं, हिन खां हेॾो पुछे थो, असांखां नथो पुछे असांजो माउ पीउ। हुननि जो भाग्य, हुननि जो वरसो आहे, हुननि जो हिसाब किताब आहे पंहिंजे माउ पीउ सां। हिन करे बाबा चए थो इहो ॿारनि खे बि कर्मनि जी गति असांखे सम्झाइणी खपे। छोकी ॾिसो ॿार अॼुकल्ह सम्झनि नथा। ॿार अगरि खाइण पीअण लाइक़ु थी वञे, पंहिंजो कमु करण लाइक़ु थी वञे न, त माउ पीउ खे हुननि जी मदद न करणी खपे। छोकी इहो बि हिसाब चढ़ंदो आहे न, कर्ज़ो चढ़ंदो आहे, पोइ ॿार खे उहो चुकतो करणो पवंदो। अॼु ॿार अगरि खुदि उथण लाइक़ु थो थी वञे, खुदि पंहिंजो सनानु पाणी करे तयारु थी करे लाइक़ु थो थी वञे, भई करे सघंदो आहे, त माउ पीउ जो फर्ज़ु आहे हुनखे करण ॾे। अॼु माउ पीउ वॾो थींदो बि न, माउ पीउ हुनजे पुठियां घुमंदा, पोइ हुनखे सनानु कराए उथाईंदा, चईंदा सनानु कर, रोटी खा। ॿारनि वांगुरु वॾा थी था वञनि, वॾनि खे बि माउ पीउ उथाए थो, सनानु कर, रोटी खा, हेॾे वञ, इहो कमु कर, जीअं त नंढे ॿारनि खे चइबो आहे न, ईअं था करनि। पोइ छा थो थिए, इहो हिकु त तव्हां ॿारनि खे सेखारियो नथा, ॿियो हुननि जो हिसाब किताब बि जमा थो थिए न माउ पीउ सां। ये भी कर्ज़ आत्मा आहे न। माउ पीउ जो सोचो असांजा ॿार आहिनि, असां त पालूं, वॾा थी त बि पालूं असां, लेकिन आत्मा ते कर्ज़ो थो चढ़े न। चइण में माउ पीउ ऐं ॿार, लेकिन हिते तव्हांजे शरीर जे अंदरि आत्मा आहे, हुनजे शरीर जे अंदरि बि आत्मा आहे। तव्हां आत्मा जो फर्ज़ु आहे हिकु आत्मा खे शरीर ॾेई हुनखे लाइक़ु ठाहे, वॾो करे हुनखे पंहिंजो जीवन जीअण लाइ सिखायो। बसि तव्हां चवंदा मां अंत ताईं पंहिंजे ॿारनि जी सेवा ई कंदी रहां, पालना ई कंदी रहां, त इहा त ग़लति आहे। छोजी तव्हांखे शरीर मिलियो आहे, तव्हां हुनजी पालना कई, भॻवान जो नाम कॾहिं जपो। भॻवान जेकी असांजी एॾी मदद करे थो, त हुनजा बि त असांजो हिसाब किताब आहे न। अॼु तव्हांजी कोई मदद करे त तव्हां चईंदा न भई हिनजी मुंहिंजी मदद कंदो आहे, मां बि हिनजी करां। त तव्हांजी रोज़ भॻवान मदद करे थो, त तव्हां थोरो समय बि भॻवान खे नथा ॾियो, त कर्ज़ो थो चढ़े इहो भॻवान जो बि। भॻवान चईंदा ज्यादा बसि मूंखां वठंदो ई वठंदो, मूंखे यादि न कंदो, मां जीअं सभिनि जो भलो करां त ॿियनि जो भलो न कंदो, त इहो बि हिसाब किताब चढ़ंदो। ही कर्मनि जी ॾाढी गुई गति आहे। ॾिसो विदेश में ॿार वॾा थींदा आहिनि न, त माउ पीउ हुननि खे चईंदा आहिनि, जॾहिं उहो कमाइण लाइक़ु थी वञनि त चईंदा आहिनि ख़ुदि जो कमायो, ख़ुदि खायो। त माउ पीउ फ्री थी वेंदा आहिनि, उहो बि त पंहिंजो जीवन जीअनि न। ॿार पैदा कयूं थोरी पूरो ई जीवन बसि ॿारनि जी सेवा कंदा रहो।
कमाइण लाइ थी आहे, कमाओ खाओ, बाक़ी जो मदद खपे उहो वठो। हिन सां माउ पीउ बि पंहिंजो बाक़ी जो जीवन जी सघंदा आहिनि ख़ुशी ख़ुशी सां। हिकु आत्मा आहे, माउ पीउ थोड़ी हुननि जे अंदरि आत्मा आहे। आत्मा तो चाहींदी आहे न मां बंधन मुक्त जीवन जियां। भगवान तो चई ॿारनि जे पुठियां ई माउ पीउ जो न आत्मा जो जीवन ख़राब। अंत चई उहा आत्मा जेका बि हुनजे ॿार जे रूप में हुननि खे उथाए सुम्हाए खाराए पीआरे हुनजी टेंशन कंदी रहे और भगवान जो नाम न जपे ते मुंहिंजो इहो ई कर्म आहे, तव्हांजो कर्म त आहे उन्हनि खे लाइक़ु ठाहे उन्हनि खे पंहिंजो जीवन जीअण सेखारियो। कल्ह तव्हां शरीर छॾे छॾंदा पोइ उन्हनि खे केरु उथाईंदो, केरु चईंदो? पोइ माण्हू यादि था करनि, पोइ दुखी था थियनि कि मुंहिंजी माउ मूंखे उथाईंदी हुई खाराईंदी हुई, अरे एॾो वॾो थी अञा ताईं मां उथाए खाराए पीए त तुंहिंजी माउ तोखे बिगाड़े थी। माण्हू खे दुख छो थो थिए? वॾा वॾा माण्हू चलो जवान त ठीकु आहे, पर वॾा वॾा माण्हू ॿुढा माण्हू शरीर छॾनि था, माण्हू दुखी था थियनि, अरे मुंहिंजी माउ शरीर छॾी ॾे, मुंहिंजो पीउ शरीर छॾे। अरे तोखे वॾो लाइक़ु करे पंहिंजे जीवन जीअण लाइ लाइक़ु ठाहिण, ॿियो छा खपे हिन तोखे? न ईअं फालतू बि माण्हू ईअं दुखी परेशान थींदा रहंदा आहिनि। छो इहे ई कि समझनि नथा कि असां आत्माऊं जो हिसाब किताब चढ़ंदो आहे, चाहे माउ पीउ हुजे चाहे भॻवान सां बि। अगरि भॻवान सां बि असां सिर्फ़ु मांगो ई उनखे असां मन सां यादि न करूं, उन जे कार्य में मदद न करूं, उहो सभिनि खे सुख थो ॾियूं, असां सभिनि खे दुख ॾींदा रहूं, त इहे बि बोझो चढ़ंदो कि भॻवान चईंदो मां तोखे सुख थो ॾियां, तूं ॿियनि खे दुख थो ॾे, त बोझो चढ़ंदो न। भई तव्हांखे जो मां पालना ॾियां थो हुनजो रिटर्न त ॾियो न। हिन करे बाबा चयो त ही कर्मनि जी गति ॾाढी गुइया आहे, हिन करे जेतिरो थी सघे खुद की आत्मा समझी परमात्मा की यादि करो और हर आत्मा के जीवन जीअण लाइक़ु ठाहियो पंहिंजे ॿारनि खे। सिर्फ़ु उन्हनि जे पुठियां ई न पइजी हुनजी हा मां ई सभु कुझु हुननि जो करणु, हुननि खे लाइक़ु ठाहे उन्हनि खे जीवन जीअण सेखारियो, पोइ पंहिंजो कर्म कंदा रहो, बंधन मुक्त थी वञो। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे शुद्ध फीलिंग द्वारा फ्लू जी बीमारी खे ख़त्म करे वरदाननि सां पलण वारा सफलता मूर्त ठहो। बाबा चवनि सदा शुद्ध फीलिंग में रहो। मां ॾाढी सुठी आत्मा आहियां, मां महान आत्मा आहियां, मां परमात्मा जो ॿार आहियां, मां सुखी आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां। हिन शुद्ध फीलिंग में रहंदा न त अशुद्ध फीलिंग सां परे थी वेंदो। अशुद्ध फीलिंग हूंदी आहे न मां दुखी आहियां, मां परेशान आहियां, फलानो फलानो, त हिन अशुद्ध फीलिंग सां परे थियण लाइ एॾी सारी परेशानियुनि जो बोझ हूंदो आहे, मां कीअं करां छा करां, हिन सभिनि सां मुक्त थियण लाइ सदा शुद्ध फीलिंग में रहो। मां सदा परेशानियुनि सां मुक्त, सदा ख़ुशि रहण वारी आत्मा आहियां। असांजी हर प्रॉब्लम जो सोल्यूशन असांखे मिली वेंदो। स्लोगन आहे संगम युगी मर्यादा पुरुषोत्तम थियण, यही ब्राह्मण जीवन जो श्रेष्ठ लक्ष्य है। पंहिंजे जीवन में हर मर्यादा के पालन करे हम पंहिंजे जीवन में जेकी भी परमात्मा द्वारा असांखे मर्यादा मिली है, कलयुग की मर्यादायूं त पूरी मर्यादायूं आहिनि, परमात्मा जो असांखे मर्यादाएं ईंदो आहे न जीवन में कि सदा पवित्र रहो, मूंखे यादि करो, मन वचन कर्म सदा शुद्ध रहो, उल्टो न ॻाल्हायो, न खायो, न ॿुधो, न करो। त हिननि सर्व मर्यादाउनि में रहंदासीं न, इहे ई पंहिंजे जीवन जो लक्ष्य ठाहे। असांजे जीवन जो लक्ष्य छा हुजणो खपे कि असां सदा जीवन में मर्यादाउनि में रहूं, जेकी परमात्मा असांखे सिखाए। माण्हू
कमाइण लाइ मर्यादाउनि खे तोड़नि था न, तॾहिं त एॾा दुखी थिया आहिनि। माण्हू कमाइण लाइ अलाए छा छा ग़लति कम बि करे था वञनि। पोइ चवनि था मुंहिंजो अंदर आत्मा न थी मञे, लेकिन मूंखे करणो थो पए। अरे दाल रोटी खाई वठो, छा थियो जो? ज़रूरी है छा ज्यादा कमाइण लाइ असां पंहिंजी मर्यादाउनि खे उल्लंघन करूं, आत्मा खे बि दुखी करूं ऐं उन संसार असांखे सुख बि न मिले। इन मर्यादाउनि खे कॾहिं बि उल्लंघन न करणो खपे। पंहिंजी इच्छाएं, पंहिंजी प्राप्ति खे पूरी करण लाइ न त असांखे कॾहिं ख़ुशी न मिलंदी। अॼु दुनिया में इहो ई आहे न, माण्हू सोचे तो असां कमायूं, ज्यादा पढ़ूं, ॿारनि खे ज्यादा पढ़ायूं, ज्यादा सुठा कपिड़ा पायूं, ये करूं, फैशन करूं। ॾिसो माण्हू कीअं कीअं कपिड़ा था पाइनि, मर्यादाउनि खे उल्लंघन था करनि, पोइ कुझु ग़लति थो थी वञे, पोइ दोषी केरु? असांजे जीवन जो लक्ष्य हुजणो खपे कि असां सदा मर्यादाउनि में रहूं, सदा सुख शांति ख़ुशी सां रहूं, कॾहिं बि कंहिंखे डांटूं मारूं न। ये बि पंहिंजो लक्ष्य रखो कि मूंखे सॼे ॾींहं में क्रोध न करणो आहे, मूंखे सॼे ॾींहं में ॿारनि खे डांटणो मारणो न आहे, कंहिंखे बि न करणो आहे, सभिनि खे प्यार सां ई हलाइणो आहे। चाहे कुछ भी थी वञे, चाहे ॿार न पढ़े, छा थींदो ज्यादा से ज्यादा, पर ॿार ग़लति राह में न वञे, ये असांखे ध्यानु रखणो आहे। पढ़ंदो उहो बि पढ़ंदो ई न पढ़ंदो, पर माण्हुनि जे लाइ छा छा इच्छाएं हूंदियूं आहिनि न, ख़ुदि खे ई सम्झ में न ईंदो उन्हनि खे। इनके पंहिंजे जीवन जे लक्ष्य के ध्यान में रखो, जीवन जिए तो सदा खुश रहेंगे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।